ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा आहियूं खैरपुर में पुलिस एहलकार मुबैना तौर वैन जे ड्राइवर ऐं क्लीनर ते तशद्दुद करण बैदि लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस एहलकार अब्दुल जब्बार फुलपोटो वैन ड्राइवर ऐं क्लीनर खे 2 कलाकनि ताईं वेश्याणु तशद्दुद करे लॉकअप करे छॾियो। पोरियत ड्राइवर जो चवणु आहे त बेगुनाह पुलिस एहलकार सख़्त तशद्दुद करे बांह भञी छॾी आहे। मुतासिर पोरियत जो चवणु आहे त पुलिस एहलकार हाफ फिराए करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन SSP खां मुतालबो कंदे चयो त भत्ताखोर पुलिस एहलकार ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा आहियूं। खैरपुर में पुलिस एहलकार मुबैना वैन जे ड्राइवर ऐं क्लीनर ते तशद्दुद करण बैदि लॉकअप करे छॾियो। पुलिस एहलकार अब्दुल जब्बार फुलपोटो वैन ड्राइवर ऐं क्लीनर खे 2 कलाकनि ताईं वहशियाणु तशद्दुद करे लॉकअप करे छॾियो। पोरियत ड्राइवर जो चवणु आहे त बेगुनाह पुलिस एहलकार सख़्त तशद्दुद करे बांह भञी छॾी आहे। मुतासिर पोरियत जो चवणु आहे त पुलिस एहलकार हाफ फिराए करण जूं धमकियूं SSP खां मुतालबो कंदे चयो आहे त भत्ताखोर एहलकार ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV खैरपुर जे रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॼाणो खैरपुर जे बदमस्त पुलिस एहलकार अब्दुल जब्बार फुलपोटो जो सखर खां ठरी मीरो आहे वैन जेको आहे वेगनू हलाईंदड़ ड्राइवर ऐं क्लीनर ते बंदि कमरे में वाड़े उन्हनि ते 2 कलाक तशद्दुद कयो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि खे लॉकअप करे वरी ॿियो दफ़ो जेको आहे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। तव्हांखे ॼाण ॾींदा हलूं त मज़दूर ड्राइवर जी बांह भॼण करे उहे बेरोज़गार ऐं बुखूं कटण ते मजबूर थी विया आहिनि। एहलकार पाण उन्हनि खे हाफ फ्राई करण जूं बि धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं हुननि जेको आहे मुतालबो कयो आहे SSP खैरपुर खां त असांखां भत्ताखोर जेको पुलिस एहलकार आहे उन ख़िलाफ़ जेको आहे नोटिस वठो वञे ऐं उन ख़िलाफ़ कार्रवाई करी वञे। तव्हांखे ॼाण ॾींदा हलूं त जेके वेगनू हलाईंदड़ ड्राइवर आहिनि जेके मुख़्तलिफ़ रूटनि ते जेको आहे वेगनू हलाईंदा उन्हनि खे पुलिस जेको आहे तंग करे ऐं उन्हनि खां भत्तो वसूल कंदी आहे। जेको भत्तो न ॾींदो आहे उनजे मथां इहो तशद्दुद कयो वेंदो आहे। जी, वॾी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।